नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक इनो ॾींदा आहियूं त सिंध जी मशहूर फनकारा खुशबू लिगारी खे प्रोग्राम बहाने घुराए अगवा करण जी कोशिश नाकाम। कश्मीर जे इलाइक़े में कंहिं फ़ोन करे प्रोग्राम में शिरकत जी दावत ॾिनी हुई। खुशबू लिगारी पारां इहा दावत क़बूल कई। पुलिस खुशबू लिगारी खे इहा दावत अटेंड करण खां रोकियो ऐं आगाही ॾिनी त इहे माण्हू ॾोहारी क़िस्म जा आहिनि जेके अवां खे अगवा करण चाहिनि था। हिन हवाले सां खुशबू लिगारी लाइन ते मौजूद है। महिरबानी खुशबू लिगारी, अवां जी जो अवामी न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। इहो वाक़ियो कीअं पेश आयो है, नाज़रीन खे कुझु ॿुधायो। कॉल आई हुई त असांजे हेॾां कश्मीर साइड मुंहिंजे ख्याल में का दावत आहे त पहिरीं ॻाल्हि त असां उहा दावत खई कोन हुईसीं, छो जो असीं हीअं दावतूं खणंदा बि न आहियूं, गारंटी वठंदा आहियूं, पहिरीं एतमाद भरवसो त पोइ ई दावत खणंदा आहियूं। पर उन्हनि असां सां ॻाल्हायो, हुन खां पोइ वरी हिननि कश्मीर मां फ़ोन आई हुई ऑफिस मां, पुलिस SSP शायदि मुंहिंजे ख्याल में ॻाल्हायो त चए इहा दावत तव्हां न खणिजो, इहे फलाणा माण्हू आहिनि के भाड़े लाइ आहिनि शायदि के, उन्हनि तव्हांखे कॉल कई हुई। बसि इहा ई ॻाल्हि ॿोल थी। असां चयोसीं बिल्कुलु ज़रूरु, महिरबानी तव्हां असांखे आगाह कयो ऐं असीं ईअं दावतूं खणंदा बि न आहियूं। असांजी पंहिंजी कोशिशि हूंदी आहे त गारंटी वठी एतमाद वठी पोइ माण्हू दावत वठे। इन पासे असीं दावतूं घटि खणंदा बि न आहियूं, विया बि न आहियूं इन पासे, खणंदा न आहियूं इन साइड जूं दावतूं। हा, उन्हनि असांखे चयो पिए त तव्हां वटि उन्हनि जी कॉल आई जेका असां वटि रिकॉर्ड आहे, त असां इन करे तव्हांखे आगाह कयूं था त तव्हां इन साइड न वञिजो। हा, उन्हनि चयो इहा दावत तव्हां न खणिजो। हा, दावत जे लाइ बाबा खे ई कॉल आई हुई, उहो को मर्द ई हो, मर्द जो आवाज़ हुयो जंहिं बाबा सां ॻाल्हायो पिए। हा, चाचड़ हले इहा का ज़ात उन्हनि ॿुधाई पिए। महिरबानी खुशबू लिगारी जो अवामी न्यूज़ खे वक़्तु ॾिनो।